बंदा करें थो गुरूर छाते केड़ी शय आ जे तुखे पांजे पालणहार परे कयो आ दीन खां परे कयो आ कुरान खां परे कयो आ कुरान वारन तू छा होई छा आई आयो भी हथे खाली आ वेंदे भी हथे खाली अल्लाह ने लफ्ज़न जी सभनी के समझ नसीब फरमाए तवज्जो सां ॿुधो बंदा करें थो गुरूर छाते आदम पर आयो शिताब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे बंदा करे थो गुरूर छाते आदम पर आयो शिताब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे ही महल मारियूं हिते छॾींदे ही माल मिल्कियत खणी न वेंदे मोए त वापस वरी न ईंदे ज़रे ज़रे जो हिसाब ॾींदे ईअं अजायो न खाओ था दिनियूं रजाए न ड्राहे काबा ईअं अजायो न खाओ था दिनियूं रजाए न ड्राहे काबा बरोज़े महशर थींदई फरियादी ज़रो बिजन खे अज़ाब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे काराती ईंदई करे कलर में हूंदुई न साथी सुनी सफ़र में अकेलो हूंदे अकेले घर में वाड़े छॾींदे अंधिय कबर में विझी मथां मण मिटीअ जा तोते पूरे छॾींदई अज़ीज़ तोखे विझी मथां मण मिटीअ जा तोते पूरे छॾींदे अज़ीज़ तोखे अकेले सिर थे अज़ाब सहणो अकेले सिर थे अज़ाब सहणो न भाउ बदिरां न बाब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे ख़ुदा त पंहिंजी कंदो सतारी उमिरि तो पंहिंजी गुज़ारी थी वई गुनाहनि में ग़रक़सारी ईंदो अचानक अमौत मारी जे पोखणी थई त पोखे हाणी मता हणी हथ कमर सुभाणी जे पोखणी थई त पोखे हाणी मता हणी हथ कमर सुभाणी छॾे त कब्र थी तो बताइब छॾे त कब्र थी तो बताइब ख़ुदा खे जिंद बि जनाब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे बंदा करे थो गुरूर छाते आदम पर आयो शिताब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे बंदा करे थो गुरूर छाते आदम पर आयो शिताब ॾींदे जॾहिं हशर में थींदुई पुछाणो तॾहिं तूं कहिड़ो जवाब ॾींदे।